फैसलो नारे जन खखराणन ऐं खरोसन जो फैसले कंदड़ आहिनि। नजफ अली खान कमारियो, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम खान जतोई, सरदार मोहम्मद अली खान अब्बासी, अजहर हुसैन खान कमारियो, आबिद हुसैन खान जतोई, मीर शाहनवाज खान टालपुर, सरदार अख्तर अली खान खुहारो, सरदार हुसैन खान नारेजो, फौजी अब्दुल लतीफ नारेजो, अली गुल खान खखराणी, वजीर हुसैन खान जतोई, सलाहकार हाजी करीमनो बडाणी जतोई। पहिरीं धुरा अरबेलो मुसल खान, ॿी धुरा सिकंदर जतोई खरोस। सभिनी अमीरनि सलाह करे मौसल जे खून जेको पुराणो आहे उन लाइ नारे जा मुखिर आहिनि, या त चइनि खरोसनि खां साख वठनि या पुराणे खून जा 15 लख रुपया मुक़ररु कजनि था उहे वठनि। हाणे तव्हां ॿुधायो त पोइ अॻिते पढ़ो। अॻिते पढ़नि बा उन वक़्त में 10 लख रुपया खून हो बाबा, उन में 10 लख 5 लख उनजी चङाई 15। फौतिया मोहम्मद सालिह, ॿियो रब नवाज़, टियों फौती रजब अली ऐं फौतिया अब्दुल लतीफ, फौती गुलशन। हर एक फौतिया 25 लख, 1 करोड़ 25 लख रुपया इन्हनि जा थींदा। ऐं 2 माण्हुनि जा मुंहं जेके हुया उहे ख़राब कया अथऊं, उन्हनि जा फौती रब नवाज़ ऐं फौती रजब अलीअ जा 5-5 लख रुपया। रजब अली पढ़ी वियासीं। हाणे ज़ख्मी आहिनि, आख़िर में आहे। हा हाणे अब्दुल हक हे आहे वरी खरो पना राले काली खे खोले दे। हाँ हे ज़ख्मी आहिनि महबूब ऐं ज़ख्मी आहे सदाम 2.5 लख रुपया। हलो वधाया महबूबा जा वधाया हा लिखो 3 लख। ऐं अब्दुल गफूर जा 5 लख, हे थिया 10 लख। फौती अब्दुल रज़ाक खखराणी जो 25 लख, मोहजी बेहुरमते जा 5 लख, ज़ख्मी ओशाक जा 2.5 लख, लियाकत ज़ख्मी जा 2.5 लख रुपया। टोटल 1 करोड़ 95 लख 50,000। 1 करोड़ 95 लख रुपया 50,000 रुपया। इहो खखराणी ऐं नारे जो इज़ो नारे जन खखराणी जतोई भरणी। हा फौती अब्दुल को खरोस उन जा 25 लख, आरिफ जा 25 लख, फौती ओशाक जा 25 लख, रब नवाज़ा जा 25 लख, हफ़ीज़ जा 25 लख, ज़फ़रुल्लाह जा 25, हर एक जो 25 लख। हे 1.5 करोड़ थींदो हिननि जो हाणे ज़ख्मी आहे हिकु हिनजी बेहुरमती आहे मुंहिंजी 5 लख रुपया ऐं रब नवाज़ जी आहे 5 लख रुपया। 1 करोड़ 65 लख रुपया तव्हांजा आहिनि खरोसनि जा।
जंहिंजी ॿाह भॻल आहे उन जा 5 लख कया अथसि न 1 करोड़ 65 लख रुपयो नारे जा भरे ॾींदा खरो सम्झी 1 करोड़ 65 लख रुपयो हाणे जतो ने गऊ मनी आहे नारे जन जी हिकिड़ी नारे जन मनियूं आहिनि ॿकरियूं 22 जतोयुनि जूं 4 गऊ उहे वापसि ज़मीन लाइ कमेटी मुक़ररु कजे थी नजफ़ अली ख़ान निगरानीअ में हुसैन बख़्श नारे जो किफ़ायत अली शाह साहिब ॾिनो ॾिसी निभाईंदा केस कानून मूजिब नेकाल कराईंदा ख़र्च जवाबदार धुर कंदी शाहिदी फेराईंदा और हिकिड़ो जेको औज़ार आहे उहो वापसि कंदा उन जी बाबा वर्दी ॾिनी आहे बाबा हिकिड़े जा 8 लख रुपया नारे जा भरे 5 लख 8 लख रुपया नहीं ज़ख़्मी सदर जी हिकिड़े जा 8 लख रुपया नारे जा भरे ॾींदा नारे जा 8 लख रुपया भरे ॾींदा हा जेको माल मञींदा क़ुर पाक उहो वापसि कंदा या घर जो सामान जेको खणी विया आहिनि उहो बि क़ुर शरीफ़ ते वापसि कंदा जे न हालत में त पोइ उन्हनि जी टपण ॿियनि जी साख ॾींदा भाउ जी बि साख ॾींदा नारे जा तव्हां चूंडींदा त हे फलाणो माण्हू साग खणे खरोस ओॾो चूंडींदा नारे जा माल जो ऐं सामान दुआ घुरूं दुआ घुरूं अल्लाह रब्बना बि हे मुस्लमान पाण में भाइर थी रहिया हिननि खे शैतान वेढ़ायो आहे शैतान जो मोकारो करे हिननि खे अलाह सां अॻिते झेड़नि झटनि थो खराब सभिनी खां पनाह ॾींदे हिननि खे